केर कोन आयो, न को न्यापो आयो, न को हाल हवाल मिलिया। सब को पंहिंजे मुंहुं पंहिंजे मथे पंहिंजनि सूरनि में ऐं समाजी कैफ़ियत अहिड़ी बणिजी वई जेका अॼु असांजी पाड़े जी ख़बर नाहे त उन सां छा पियो थिए, ॻोठ जी ख़बर नाहे त ॻोठ सां छा पियो थिए, शहर जी ख़बर नाहे त उन सां छा पियो थिए, धरतीअ जी ख़बर नाहे त उन सां छा पियो थिए, वतन जी ख़बर नाहे त उन सां छा पियो थिए। मारवी में लतीफ़ साईं चयो, न को एर न भेर, न को ओठी आयो, अल्लाह अल्लाह, को एर भेर कान्हे, का ख़बर कान्हे, कैद में पई आहे, माफ़ कजो, हू कोट में पई आहे, न को एर न भेर, न को ओठी आयो, मूं वटि आयो को न को भायरा भरे पेर। ॾाढी अहम सिक आहे यारो, मूं वटि भाइरनि मां केरु कोन आयो। यार असां सभु भाइर आहियूं, सच पुछो असां सभु भाइर आहियूं। अलाए पोइ असां सम्झी वेठा आहियूं त आऊं चांडियो आहियां, आऊं ख़ासगिरी आहियां, आऊं भला आहियां, आऊं रिंद आहियां, आऊं खोसो आहियां, आऊं फलाणो आहियां, ढींगड़ो आहियां। ही खोसा रिंद चांडिया सोलंगी अदा खिचवा लाशारी इहे सभई ज़ातियूं आहिनि ऐं आऊं इन्हनि खे नाला सॾींदो आहियां। इन्हनि जी इज्तमाही माउ सिंध आहे ऐं इहे सभई सिंध धरतीअ जा पुट आहिनि ऐं कंहिंजो नालो लाशारी आहे, कंहिंजो नालो चांडियो आहे, कंहिंजो नालो मंगसी आहे, कंहिंजो नालो खोसो आहे, कंहिंजो नालो ख़ासकेली आहे, कंहिंजो नालो केतिरियूं बि ज़ातियूं। ये सभई सिंध धरती जो औलाद आहिनि, इन्हनि जा मुख़्तलिफ़ नाला आहिनि, पाण में भाइर आहिनि। फिटाई साईं ईअं थो चवे, मूं वटि आयो कोन की भाइरा भरे पेर, किताबतूं केर हाणे ॾींदमि उनजो। किताबतुनि जो मक़सदु आहे हाल अहवाल मुंहिंजे वतन सां छा आहे, मुंहिंजे मलीर जे माण्हू, मलीर मुंहिंजी सिंध आहे, मलीर जे माण्हुनि सां छा आहे, मुंहिंजे धरतीअ सां छा आहे, उन सां आऊं त कैद में आहियां न, कैदी खे कहिड़ी ख़बर त ॿाहिरि छा पियो थिए। असां जेल में न आहियूं पर असां कैदी आहियूं। असां कैदी आहियूं उन ख़ौफ़ जा जेको ख़ौफ़ असांजे मथां लागू कयो वियो आहे। असां कैदी आहियूं उन गुरबत जा जेका गुरबत असांजे मथां लागू कई वई आहे। असां कैदी आहियूं उन निज़ाम जा जंहिं निज़ाम असांखे जकड़े, असांखे चो खंबो ॿधी असांखे क़ैद करे रखियो। तंहिं करे असांखे का किताबत कोन थी मिले। किताबत माना ॼाण कोन थी मिले, इल्मु कोन थो मिले त असां सां छा थी रहियो आहे। ही जेको लकाउ ॾिसो था, किरोड़े इंसान हिन धरतीअ जा, सिंध धरतीअ जा किरोड़े इंसान, उन्हनि मां अलाए केतिरनि 80% माण्हुनि खे ख़बर कोन्हे का त असां सां छा थी रहियो आहे। सच पुछो, कारूझर जबल जी जॾहिं ॻाल्हि थिए थी त असां चऊं था त हिकिड़ो जबल आहे। केरु ॿुधाए असांजे माण्हुनि खे त कारूझर सिर्फ़ जबल न आहे, सिर्फ़ पथरनि जो ढिॻ न आहे। कारूझर इतिहास आहे सिंध जो। तव्हां वञी त ॾिसो, उते जीन धर्म जा तव्हांखे उते मंदर मिलंदा, उते इबादत गाहूं मिलंदियूं, उते जीवत मिलंदी, उते हरण मिलंदा, उते हिकिड़ो इको सिस्टम आहे, हिकिड़ी इन्वायरमेंट आहे जेका तव्हांखे मिलंदी, जेका सूंहं आहे, जेका ख़ूबसूरती आहे। कारूझर पंहिंजो मौज़ू कोन्हे, पंहिंजो मौज़ू आहे मारवी जेका हुबुल वतनी जी अलामत आहे। यार ॾिसो त सही, केरु कोन आयो, कैद में वेठी आहे। सच बची त कॾहिं कॾहिं महसूसु थींदो आहे त सिंध कैद में आहे ऐं असां सभु कैदी आहियूं। असांखे का ख़बर कान्हे, का सम्झण जे लाइ तयारु न आहियूं। हिकिड़ो अहिड़ो मुफ़किर 3 सदियूं अॻु असांखे सम्झाए वियो त हीअं हूंदो आहे, हीअं थियणो आहे तव्हां सां, ऐं थी रहियो आहे। छा छा न थी रहियो आहे, इन वक़्तनि जी मानी नथा खाई सघूं।
असांजा ॻोठ वीरान आहिनि, असांजो सिंधू सुकी वियो आहे, असांजा जबल वसीला खसियल आहिनि, ख़ामोश चुप। अंदरि हिकिड़ो लाओ पची रहियो आहे, अंदर में हिकिड़ो लाओ पची रहियो आहे, उहो ज़ाहिर ब्लास्ट कंदो, धमाके सां ॿाहिरि निकिरणो आहे। पर उन लाइ खे जेकॾहिं मुसबित अंदाज़ में सोचूं ऐं असां हुनखे मुसबित अंदाज़ में वठूं त सच थो त असां कामयाबियूं हासिल कयूं। जाग जे उन पंध ते हलणो आहे जंहिंजा ख्वाब लतीफ़ साईं 3 सदियूं अॻु ॾिठा हुआ। अवां लतीफ़ साईं जा माण्हू हुयो ऐं अवां ख़ुशनसीब हुयो जो हिन धरतीअ ते पैदा थियो, जंहिं धरतीअ ते लतीफ़ पैदा थियो, जेको तव्हांजो मुहाफ़िज़ आहे, जेको तव्हांजो तहफ़ुज़ करे थो ऐं तव्हांखे चीच खां वठी हलाइण जी कोशिश करे थो ऐं तव्हांखे ज़रे ज़रे जी ॻाल्हि सम्झाए थो ऐं तव्हांखे ॿुधाए थो त तव्हांखे ज़िंदगी पंहिंजी कीअं गुज़ारणी आहे। महबूबो, मारवी जॾहिं पढ़िजे थी त सची बची अॼोकियूं हालतूं ईअं साम्हूं थी थियूं अचनि, हिकु हिकु पल असांजे साम्हूं थी थो अचे। ही महांगायूं, ही अदम तहफ़ुज़, ही इनफ़रादियत, ही असां जेको इनफ़रादियत जो शिकार थी विया आहियूं, ही जेको उमेदुनि जो मौत आयो आहे, ही जेको जिदोजहदुनि जो मौत आयो आहे, सभिनी खे जाॻाए थो लतीफ़। काश असां लतीफ़ सघूं, काश असां लतीफ़ खे पढ़ूं, काश असां लतीफ़ खे हिकिड़ी नई अखि उल्टी धार मुंहुं उल्टो आम सी पाण चई वियो हुयो, अड़े उल्टी अखि धारियो बाबा, उल्टी अखि धारियो। ही जेको लकाओ आहे ॾिसो पिया, ही माण्हू जेको अंबो ॾिसो पिया, ईअं न आहे, इन जे अंदर में छा आहे? उल्टी अखि सां हिनखे ॾिसी सघिजे। जॾहिं उल्टी अखि धारींदो तॾहिं तव्हांजी ॻाल्हि सम्झ में ईंदी त थिए छा पियो। हिकु अहिड़ी धरती जेका इंडस वैली सिविलाइज़ेशन आहे, जेका दुनिया खे सेखारे थी त जीबो कीअं आहे, दुनिया खे सेखारे थी त रक़्स कीअं कबो आहे, मौसीक़ी छा थींदी आहे, पंहिंजाइप छा थींदी आहे, ॻोठ छा थींदा आहिनि, शहर छा थींदा आहिनि, सिटी प्लानिंग छा थींदी आहे, उहा अॼु ॿिनि वक़्तनि जी मानी जे लाइ परेशान आहे। बेटा 3 सदियूं हिन ॻाल्हि जी अॻु में प्रिडिक्शन करे वियो हुयो। इहा ॻाल्हि असांखे सम्झी दोस्तो, मूंखे उमेद आहे सची बची वो कंदी वक्त मतां होए विसारिये, रंदन मथे रत हार तपसी हो तके, मुंहिंजी वो जारी रहंदी यारो, जेसिताईं हयाती आहे, 2 ॾींहं हयाती आहे, 5 ॾींहं हयाती आहे, का ख़बर आहे। तबियत ठीकु नथी रहे, मुसलसिल टेस्टूं कराईंदो थो रहां, मुसलसिल नवां नवां मसाला जिस्मानी उहे पैदा थींदा था रहनि, पर जेसिताईं जीअरो आहियां तेसिताईं पंहिंजनि माण्हुनि जी ॻाल्हि कंदो रहियो। तव्हांखे रुॻो हिकिड़ी गुज़ारिश यारो, हिकिड़ी गुज़ारिश आहे, कंहिं अव्हां खां पैसा नथो घुरां, कंहिं अव्हां खे जंग में कोन थो मोकिलियां, कंहिं महाद ते कोन थो मोकिलियां, सिर्फ़ु हथ ॿधी अर्ज़ु थो कयां, भिटाई खे ॿुधो, भिटाई खे सम्झो, पंहिंजो औलाद खे पढ़ायो, पंहिंजे नियाणियुनि खे पढ़ायो, औरतुनि खे पढ़ायो ऐं भिटाई जे नक्शे क़दम ते हलो। तव्हांजूं अॼोकियूं हालतूं न रहंदियूं। तव्हां एॾी वॾी कुवत आहियो, एॾी वॾी ताक़त आहियो जो तव्हांजूं अॼोकियूं हालतूं न रहंदियूं। मूंखे उमेद आहे लतीफ़ टीवी खे सब्सक्राइब कंदव, बेल आइकन घंटी जे बटण खे दॿाईंदव, शेयर कंदव, कमेंट कंदव, तनक़ीद बि कंदव, सुठी ॻाल्हि थी लॻे त तारीफ़ कंदव ऐं लाइक कंदव, घणे खां घणो लाइक कंदव ऐं घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचाईंदव। मूंखे उमेद आहे त अव्हां लतीफ़ टीवी खे सिंध जे झर झंग, नंढे वॾे ॿोड़े पके न्याणी सियाणीअ ताईं लतीफ़ साईं खे पहुचाईंदव। हक़ मौजूद, जिए लतीफ़, जिए सिंध, जिए आलम इंसान।